कैनाल समूरा उन करे यो आवाज तव्हांजो यकजा रहे इंशाल्लाह पंहिंजी अप्रैल में तेज कंदासूं मुस्तकिल जदोजहद कंदासूं सिंध ते पहिरियों बार अचे ऐं 25 लख एकड़ सिंध जा बर्बाद वरी नंढा वॾा मनसूबा अचनि त सिंध जो पाणी जेको ज़राअत जो आहे सॼो ख़तम थी वञे ऐं ग्रेटर फुल कैनाल जे स्कीम ते 17 लख एकड़ जी मंजूरी कंजर बिजला ॾेई आया असीं वञूं पिया जेके कैनाल ठाहियूं जिते डैम ठाहिण जो चाहियूं आहिनि चिनियो मिटरांचा ऐं शाहजीरा उते तयारियूं पयूं थियनि उते हींअर चिकन जूं तयारियूं पयूं थियनि पर इलाइक़ा निशानदी करे आया ऐं उन खां पोइ स्मॉलर चोलिस्तान जेको बावल नगर खां हेठां 12 लख एकड़ ज़मीन पहिरें फेज़ में ऐं पोइ 65 लख एकड़ ज़मीन अॻिते आबाद करण जी आहे यानी सिंध जी जेतिरी ज़मीन उन जो 12 सैकड़ो नई पंजाब में कमांड एरिया मारींदा उन करे पाण खे उथी इन लाइ जिदोजहद करणी आहे इन्हनि ठगनि जेके पीपलान इहे तव्हांजो सौदो करे आया पर असां माण्हुनि खे वञूं पिया त बाबा असेंबलियूं हुकूमतूं भले तव्हांजो सौदा करे अचनि कल्ह बि सिर्फ़ु 1 मिनट तव्हांजा MPA में हणाया पर सिंध जे माण्हुनि रद्द करायो हिन ते अंदाज़न 3,55,000 एकड़ ज़मीन आबाद थींदड़ आहे ऐं फेज़ 2 ऐं ॿिया 3 उहे अॻियां आहिनि इन जे भरिसां हिकिड़ी तव्हां नंढड़ी डिस्ट्री ॾिसंदव जेके शाखूं बि हिन मां पढ़णु शुरू थी वियूं आहिनि इहे त अञा ॻणजनि ई कोन थियूं ऐं उहा हीअ शाख आहे मेकन डिस्ट्री जे नाले सां आहे जेका ही हितां खां नंढियूं शाखूं शुरू थियूं आहिनि मुस्तक़बिल में असांजी तबाहीअ जा मंज़र हिते ई अचणा उनजे करे अॼु हिते आया आहियूं ऐं हीअ तस्वीर सिंध जे सभिनी माण्हुनि खे ॾेखारणु चाहियूं पाकिस्तान जे सभिनी माण्हुनि खे ॾेखारणु चाहियूं सिंध जी डेल्टा ईअं तबाह न थी आहे अॼु तव्हांखे ही मुस्तक़बिल जा धिंगाणा ऐं नूरपुर जिन जा गेट ठहिया पिया आहिनि यानी ही अञा मंज़ूर कुझु कोन थियो आहे हू मंज़ूर कुझु कोन थियो आहे जंहिंजो को बि सिस्टम कोन्हे पर तव्हां ॾिसंदव त उन्हनि जा गेट्स ठहिया पिया आहिनि हाणे केॾी महिल बि ए पैसा ईंदा जीअं हींअर चौबारा लाइ था ॾियनि या ॿियनि लाइ था पैसा ॾियनि पैसा ईंदा ऐं ही जॾहिं ठहिया त यकीनी सम्झो इन जे नतीजे में छा वञी थियणो आहे ही जेकॾहिं धिंगाणा ठही वियो ऐं नूरपुर ठही वियो त पोइ यकीनी सम्झो त सखर बैराज जे सॼे ऐं खॿे जे मुस्तक़बिल तारीख़ जे थियणो आहे पर जेकॾहिं पंहिंजी हिमत न कईसूं त यकीनी तौर ते ही नाजाइज़ स्कीमूं ठही वेंदियूं वॾा कैनाल या डिस्ट्रियूं हिते अचण खां पोइ तव्हांखे अंदाज़ो थींदो त घटि में घटि अधु सखर बैराज जो या खणी हिनखे चइजे त नंढा जेके असांजा गुड्डू ऐं बराज आहिनि कोटड़ी उन्हनि जे पाणीअ जेतिरे खॼण जेतिरा त रुॻो हिते ई इंतिज़ाम थियल आहिनि हाणे ॾिसे अॻिते छा थो थिए बेमान ऐं मुल्क या सिंध जा देसी दलाल ईअं हुकुमरानी ते कोन वेठा आहिनि ईअं एहतिसाब खां हिननि खे रिआयत कान्हे मिलियल आहे पोइ ही सिंधूअ ते धाड़ा जेके लॻियल आहिनि इन जे एवज़ वियल आहे दोस्तों ही ॿिठा आहियूं मरोड़ कैनाल जिते कमु हले पियो ऐं हितां जी लोकल मालूमात मां इहा ख़बर पई त ही 2 सालनि जे अंदरि ही तयारु थी वियो ही मरोड़ कैनाल अचे थो सुलेमान की खां सुतलज खां ऐं उते ई खां फोर्ट अब्बास ऐं फोर्ट अब्बास खां पोइ हिते मरोड़ ऐं पोइ हिन मां हिननि कैनालनि मां शाखूं निकिरियूं आहिनि ऐं लखे एकड़ ज़मीन आबाद थी वई आहे असांजा 2 सुवाल आहिनि हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट खां मजमूई तौर ते पाकिस्तान जे इदारनि खां हिकु त बिना अञा इजाज़त न मिली आहे बिना परमिशन जे किथां पैसो आयो कहिड़ी लाकानूनियत आहे कहिड़ी ताक़त आहे जंहिं ही तव्हां खां ही ठाराहियो आहे तव्हां जेकॾहिं फेडरेशन जो पाणी इंडस बेसन इरिगेशन सिस्टम में जेको पाणी आहे उहो हिकिड़ी गॾियल मिल्कियत आहे सूबनि जी जंहिंमें असीं भाईवार आहियूं उन्हनि जी इजाज़त खां सवाइ का बि स्कीम नथी ठही सघे ऐं उनजो हिकिड़ो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खां वठी हिकु इदारो ठहियल आहे उन मां कंहिंजी बि इजाज़त कोन्हे हिकु ॿ असांजो चीफ मिनिस्टर चई चुको आहे त को बि कैनाल न पियो ठहे ऐं ॻाल्हाइण खां वधीक ॾेखारियां ऐं जेतिरा महल ई ठहियल आहे उनजी जेकॾहिं इजाज़त मिले सॼी रिकॉर्डिंग करे ॿुधायां त ही महलनि ते ठहे पियो ऐं तेज़ी सां ठहे पियो 2 सालनि में पूरो थियणो आहे ऐं ही कैनाल मंज़ूर न थियल आहे 9 महीननि खां वठी तव्हां हुकूमत ख़ामोश थी वेठी आहे
ऐं आसिफ ज़रदारी उनजो पुटु ऐं उनजी हेठि जमायत सिंध जे माण्हुनि खे गुमराह करे पई, ॿ मीडिया सां कूड़ ॻाल्हाए थी। उन करे सिंधी मीडिया खे ख़ुसूसन चऊं था, सिंध सां तालुक़ रखंदड़ मीडिया खे, पाकिस्तान जी मीडिया खे ही कूड़ ॻाल्हाईंदड़ खे हिकदमि हटायो। ॿियो अञा मंज़ूर जेके न थियल आहिनि उन्हनि खां सवाइ जिन हिन ते कमु करायो आहे सरकारी ऑफिसर उनखे सज़ाऊं ॾियो ऐं इन इलाइक़े जो असांखे हिते जुर्मानो करियो। अहिड़े क़िस्म जा सियासतदान सियासत करण जे लाइक़ न आहिनि, जेके आउट ऑफ वे कंस्ट्रक्शन जो वर्क कनि, पंहिंजनि सिंध जो इस्तेसाल कंदे ऐं सिंध जे माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाईंदड़ सियासतदान खे वज़ीर आला वज़ीर हुकूमत सॼे ख़तमु कयो। ऐं पेरा खणण अॼु हिते पंजाब मां आयासीं ऐं पंजाब में बि किथे जितां चश्मा झेलम लिंक कैनाल निकिरे थो ऐं चश्मा झेलम लिंक कैनाल सिंधूअ मां चश्मा बैराज वटां निकिरे पियो। इन लाइ आया आहियूं त उहे पेरा खणी चोरीअ जा सॼी सिंध खे ॾेखारियूं ऐं अॼु असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त सिंधू नदीअ ते जेके ॾुखिया ॾींहं आहिनि, सिंधू नदी बचाइण लाइ अॼु निकितो आहियां पंहिंजनि साथियुनि सां गॾु। इनशाला अलाह साईं असांजी मदद कंदो, मालिक मदद कंदो, सिंध जो अवाम उथी बीहंदो ऐं सिंधू नदीअ खे ईंदड़ नसलनि खे बि वांदो ॾेई वेंदासूं जीअं असांखे पोइ नसलनि असांखे वांदड़ नदी ॾिनी। असीं सिंध जे माण्हुनि, नौजवाननि, वकीलनि ऐं सभिनी माण्हुनि खे इहा घुर था करियूं रेज़ोल्यूशन खे रद्द कंदे ऐं ताक़तवर आवाज़ पाकिस्तान जे वफ़ाक़ खां घुरो, पाकिस्तान जे सदर खां घुरो त ही असांखे 6 कैनाल ख़तमु कया वञनि। उन करे हीअ पंहिंजी जदोजहद जारी रहंदी, इनशाला एसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं इहो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन, को चेयरमैन ऐं उहे असेंबली जा मेंबर जेके क़ौमी असेंबली में वेठा आहिनि, सूबाई असेंबली में वेठा आहिनि, उहे सिंध जे माण्हुनि सां इहा धोखेधी ख़तमु नथा कनि।